अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद दोस्तों अॼु यूट्यूब जे हवाले सां मां अव्हां सां मुखातिबु आहियां त यूट्यूब तव्हांखे ॿुधाईंदो वञा त यूट्यूब आहे छा। यूट्यूब उहो प्लेटफॉर्म आहे तव्हांखे मुफ़्त में जेको आहे ज़मीन ॾिए थो उनखे आबाद करण जे लाइ। पर तव्हां जेतिरो सुठो ॿिज पोखींदव ओतिरो सुठो जेको आहे तव्हां फ़सुलु खणंदव। जहिड़े तरीक़े सां तव्हां वटि पंहिंजी ज़रई ज़मीन आहे जंहिंमें तव्हां लखें रुपया ख़र्चु करे लखें रुपयनि जो ॿिज था विझो, हुन में लखें रुपयनि जो हुन में भाण था विझो, लखें रुपया हुन ते ॿिया ख़र्च थियनि था, हुन में महिनत थिए थी, मुशक़त थिए थी, ट्यूबवेल लॻायो था, खणी हिकिड़ी लगातार महिनत करणी पए थी, जंहिंखां पोइ 6 महीना या साल जेको हुन टाइम पीरियड हूंदो आहे उनखां पोइ तव्हां हुनजो फ़सुलु खणो था। त यूट्यूब सम्झो हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जेको तव्हांखे मुफ़्त में ज़मीन फ़राहम करे थो। उन में जेतिरो सुठो ॿिज तव्हां पोखींदव ओतिरो ई सुठो तव्हां फ़सुलु खणंदव। का बि शइ फेक तरीक़े सां जेका आहे मुमकिन न आहे। हिकु ॿिज पोखियो ऐं तव्हां दिलि में सोचो त हाणे हिनखे फेक तरीक़े सां जेको आहे हिकिड़े ॾींहुं पोखियूं ऐं ॿिए ॾींहुं जेको आहे असांजो फ़सुलु लहे त ईअं मुमकिन न आहे। त हीअ बि सम्झो तव्हां हिकिड़े क़िस्म जो ॿिज था पोखियो जंहिं ॿिज खे ऐं जंहिंमें तव्हांजी लागत बि कान्हे का। फ़र्ज़ु कयो जंहिं ज़मीन में तव्हां लखें करोड़ रुपया ख़र्चु करे उन फ़सुल ते महिनत कयो था, उन साल खां पोइ जेको आहे उन उहो फ़सुलु लहे थो, उन खां पोइ तव्हांखे सिलो मिले थो। न पहिरियों जेको आहे अहिड़ो हीउ जेको प्लेटफॉर्म आहे जंहिंखे जंहिंमें तव्हांखे न ॿिज लखें रुपया ॿिज ते ख़र्चु करणा पवंदा, न तव्हांखे लखें रुपया हर ब्लेड ते ख़र्चु करणा पवंदा, हिनखे लखें रुपयनि जो भाण विझणो आहे। हिन में सिर्फ़ु महिनत खपे थी, संजीदगी सां लगातार जेका आहे हिन में सिर्फ़ु महिनत खपे थी ऐं उहा महिनत जेका आहे उहा तव्हांखे हिकिड़े ॾींहुं फल ॾींदी ऐं लाज़मी ॾींदी। असांजी कोशिशि आहे त असांजो हर माण्हू जेको आहे उहो रोज़गार सां लॻियलु हुजे, उहो मुआशी तौर ते मुस्तहकम हुजे, जीअं पंहिंजो सिलसिलो ज़िंदगी जो हलाए सघे, जेको आहे पंहिंजो बचनि खे तालीम ॾेई सघे, पंहिंजी मुआशी ज़िंदगी जेका आहे उहा सुठे नमूने गुज़ारे। असांजो मक़सदु ई इहो आहे। असां इन जे करे जेको आहे असां बग़ैर कंहिं लालच जे ही ख़िदमतूं सर अंजाम ॾियूं था, जिन में असांजे वटि पूरी हिकिड़ी एडमिन टीम आहे जेका तव्हांजे लाइ मुफ़्त बिना मुआवज़े जे वर्किंग आहे, अव्हांखे गाइड कंदी। अव्हांखे सिर्फ़ु असांजे उसूलनि ते असांजी उसूलनि जी पासदारी करणी पवंदी, अव्हांखे टाइम ॾियणो पवंदो। हिते का पैसनि जी का ॻाल्हि कान्हे का त असां तव्हां खां पघार वठंदासीं उन करे असां तव्हांजे लाइ कमु कयूं। न, असांजी कोशिशि इहा ई आहे त असांजो माण्हू ईअं ई जेको आहे मुआशी तौर ते मुस्तहकम थिए, जीअं बंगाल मां थियो, जीअं हिंदुस्तान मां थियो, जीअं मुख़्तलिफ़ दुनिया जा माण्हू जेके आहिनि लखें करोड़ रुपया यूट्यूब तां कमाए रहिया आहिनि, असांजो सिंधी माण्हू बि ईअं ई जेको आहे ईअं कमाए। असां इहो चाहियूं था त असांजो सिंधी माण्हू माली तौर ते मुस्तहकम हुजे। ऐं यूट्यूब हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त यूट्यूब वाहिद जेका आहे प्लेटफॉर्म अथव जेको पंहिंजी कमाईअ मां अधु पूरो जेको आहे यूट्यूबर खे ॾींदो आहे, यानी 50%। पोइ हुन में ईअं आहे त जेतिरी तव्हांजी वीडियो जेका सुठी हूंदी, जेतिरो वधीक वायरल थींदी, उनखे ओतिरा पैसा मिलंदा। यूट्यूब पंहिंजे घरां पैसा न ॾींदो आहे। यूट्यूब पंहिंजे घरां पैसा न ॾींदो आहे। यूट्यूब पैसा उतां ॾींदो जिते तव्हांजी वीडियो वायरल थींदी, जेतिरा व्यूज़ जे वीडियो ते घणा हूंदा उनखे जेको आहे मुख़्तलिफ़ दुनिया में कंपनियूं आहिनि उहे एड जेका आहे हलाइण जे लाइ हुनखे पैसा ॾींदियूं, ऐं जेके पैसा हुनखे मिलंदा उहो उन मां अधु जो अधु जेको आहे पूरो उहो तव्हांखे यूट्यूबर खे मिलंदो ऐं अधु जेको आहे यूट्यूब खणंदो पाण। ऐं ॿिए नंबर ते सभ खां पहिरियों तव्हांखे जेको आहे यूट्यूब जी पॉलिसियुनि खे सम्झणो पवंदो त यूट्यूब आहे छा, यूट्यूब चए छा थो। उहो तव्हांजो उस्ताद बि पाण आहे। यूट्यूब तव्हांखे पाण गाइड कंदो त हीअ शयूं आहिनि, लीगल तरीक़ो आहे, हीअ जेको आहे सही तरीक़ो आहे, हे तरीक़ो तव्हांखे इस्तेमालु न आहे करिणो। हिन तरीक़े सां तव्हांजो चैनल मोनिटाइज़ थींदो। त मोनिटाइज़ थियण जे लाइ जेके उसूल आहिनि उहे बि उहो तव्हांखे पाण ॾसींदो। हू उस्ताद आहे तव्हांजो, तव्हांखे गाइड बि कंदो। लखें करोड़ रुपया हिन प्लेटफॉर्म मां तव्हां कमाए थी। फेक तरीक़ा हिते न हलंदा। हिते उहो ई माण्हू कामयाबु थींदो जो उहो संजीदा तरीक़े सां लगातार महिनत करे। हीअ जेके दुनिया में हेॾा वॾा वॾा जेके यूट्यूबर जन नाला आहिनि न, जेके करोड़ लखें रुपयनि जा मालिक आहिनि, हिन वक़्तु लख 20 लख पैसा कमाईंदा। हिननि जी का हिकु ॾींहुं महीने या 6 महीननि जी महिनत न आहे, हिननि जी सालनि जी लगातार महिनत आहे। उन लगातार महिनत खां पोइ जेका आहे उहे हिन स्टेज ते पहुता आहिनि। इन करे तव्हांखे बि लगातार महिनत करणी पवंदी, संजीदगी सां ऐं नियत सां जेको आहे हिन प्लेटफॉर्म ते जेकॾहिं कमु कंदव
त इनशाला हिकिड़े ॾींहुं कामयाबु थींदो असां आहियूं तव्हांखे अकेलो कोन